दादू रिपोर्ट वासिफ आज़ाद सूमरो। सिंधु दरिया ते डैम हलण खिलाफ दरिया बचाओ कमेटी के सॾ ते मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि SUP, जमात इस्लामी, जमीयतुल उलमा इस्लाम, STB, PTI, GDA, अवामी पोरियत तंज़ीम, तहरीक लबैक पाकिस्तान, आबादगार एसोसिएशन पारां एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। मुज़ाहिरीन ॻाल्हाईंदे चयो त सिंध जे दरिया ते कब्ज़ाखोरी ग्रीन पाकिस्तान नाले कैनाल कढण खिलाफ समय माण्हुनि जो मखदूम बिलावल पारक खां प्रेस क्लब जुही ताईं एहतजाजी मुज़ाहिरो धरणो जारी आहे। अॻवाननि चयो त ग्रीन पाकिस्तान नाले सिंध के तबाह करण की साज़िश कई पई वञे। सिंधु दरिया में कैनाल कढण सां सिंध सूबो बंजर बणिजी वेंदो, जंहिं लाइ सिंध जी अवामाशी बुख बदहाली बेरोज़गारी में वकोड़जी वेंदी। हिननि चयो त ग्रीन पाकिस्तान नाले सिंध जे लखे एकड़ ज़मीननि ते हिकु तरफ़ कब्ज़ा कया पिया वञनि त ॿिए तरफ़ गैर क़ानूनी कैनाल कढिया पिया वञनि, जंहिं लाइ सिंध जी अवाम कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कंदी। सख़्तु एहतजाज कयो वेंदो।